नासिन कंधकोट में हुकूमत पारां लगायल लॉकडाउन में नरमी कई वई आहे। शहर में माण्हुनि जी पीह रही। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर पीर बख्श बलोच। जी पीर बख्श। जी कोरोना वायरस का बचण के लिए सिंध हुकूमत तरफां लॉकडाउन वाले अमल के 48 ॾींहं मुकमिल तौर पर ज़िले के मुकमिल शहरन में मुकमिल तौर पर लॉकडाउन हो। मानू जो पंहिंजे घरनि ताईं महदूद हुआ, कारोबारी मरकज़ बंद हुआ, मानू जो राशन का परेशान हुआ, धंधे कारोबार के लिए परेशान हुआ। गुज़िरियल ॾींहुं सिंध हुकूमत तरफां नरमी करण वारो इज़हार करण बाद अॼु कंदकोट शहर समेत ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारोबारी जो मरकज़ आहिनि उन्हनि में नरमी अची विया आहे। वो माण्हू जो दुकानूं खोलण शुरू थी विया आहिनि। जॾहिं त कंदकोट शहर समेत जो ॿाहिरड़ी वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि जा माण्हू अॼु ईद के ख़रीदारी के लिए कंदकोट शहर समेत कशमोर, बख्शापुर, बडाणी और करमपुर के शहरनि में रुख कयो वियो आहे। ऐं शहरनि में माण्हुनि जो वॾो रश नज़र अचे थो। ऐं उन सां गॾोगॾु जेके दुकानूं हुआ उहे भी मुकमिल तौर ते इन वक़्तु खुली विया आहिनि। ऐं ज़िले इंतज़ामिया तरफां हाणे उन्हनि खे दुकाननि वारनि खे नरमी जो इज़हार किया वियो आहे ऐं उन में उन्हनि खे नरमी करण लाइ ॾिनो वियो आहे। ऐं वाज़े रहे तो ईद जो मौक़ो अचण सां जेके मुनाफ़ाखोर हुआ उन्होंने सब्जी फ्रूट जेके आम मापे जूं शयूं आहिनि उन्हनि में महांगाई जा अघ चोट चाढ़े छॾिया आहिनि। मुकमिल तौर ते 48 ॾींहं लॉकडाउन हुयो। उन बाद अॼु जॾहिं माण्हुनि जो शहर बाज़ारनि में रुख कयो आहे तो जेके आम मापे जूं शयूं हुयूं या जेके कपिड़नि जो बाज़ारूं हुयूं या जेके चूड़ियुनि जो बाज़ार हुयूं उन्हनि में मुकमिल तौर ते उन्हनि मुनाफ़ेखोरनि पंहिंजा मनपसंद जा अघ वधाए छॾिया आहिनि। ज़िले इंतज़ामिया तरफां उन अघनि खे क़ाबू पाइण लाइ उन अघनि खे रोकथाम जे लाइ कंहिं बि क़िस्म जा को बि उपाउ न वरिता विया आहिनि। जी।